नाज़रीन ख़बर ॾियूं पिया कि हैदराबाद में हैदराबाद आल पाकिस्तान क़िलारक एसोसिएशन क़ामयाबन के तरफ रवान दवां एपका पाकिस्तान के सदर اسعداللھ दौरानी जो एक बियो कदम। दौरानी साहब क़िलारकन के मुस्तक़बिल के रोशन करने लाइ हमेशा अॻे खां अॻिभरो करण लाइ नज़र आयो है। इहो ही सबब है जो गुज़िरियल 2 सालनि के भेट में आल पाकिस्तान क़िलारक एसोसिएशन के तंज़ीम अॼु बुलंदियुनि जी सतह ते मौजूद है, जेका हमेशा सभिनी महकमनि के नंढनि मुलाज़िमनि के हक़नि लाइ जिदोजहद करे रही है। हैदराबाद में एपका पॉपुलेशन विंग सिंध के तरफां एपका सिंध के नए मुंतखब थियल उहिदेदारनि जी मान में अचाणो ॾिसी करे मुलाज़िमनि जा हौसला बुलंद थिया आहिनि ऐं यकदर्जी जो सबूत पेश कयो आहे। आख़िर में शुक्रियो अदा कंदे एपका सूबे सिंध के सदर अहमद नवाज़ खान पठान चयो त हर एक क़िलारक या नंढे मुलाज़िम जो मसलो पंहिंजो मसलो समझी हल कबो ऐं सभिनी महकमनि के मुलाज़िमनि के गॾु खणी हलंदासूं। मूंखे पंहिंजी टीम ते एतमाद आहे। प्रोग्राम में चेयरमैन बशीर अहमद कलोड़ो, जनरल सेक्रेटरी परवेज़ अख्तर बलोच, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद आलिम अबड़ो ऐं ॿिया उहिदेदार पिणु मौजूद हुआ। जहांगीर अबड़ो, 90 न्यूज़ ब्यूरो चीफ सिंध।